इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह जूं 25 ॻाल्हियूं। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह जूं 25 ॻाल्हियूं। पहिरीं हिन खे पढ़ो। अल्लाह पाक जॾहिं पंहिंजे कंहिं नेक ऐं मक़बूल बाने खे पंहिंजी वेझिड़ाई क़ुर्ब जो शर्फ़ बख़्शींदो आहे त उन खे पंहिंजो वली बणाए छॾींदो आहे। औलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम जी पैरवी करणु याने संदन नक्श क़दम ते हलणु जन्नत जो रस्तो आहे, छाकाणि त औलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम पाण खां अॻियनि बुज़ुर्गाने दीन, ताबईन ऐं सहाबाए किराम अलैहिम रिदवान खे मयार बणाए संदन पैरवी कंदा आहिनि। यक़ीनन सहाबाए किराम अलैहिम रिदवान जी पैरवी असां लाइ दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी जी कुंजी आहे। इमाम अहले सुन्नत आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह 14वीं सदीअ जे अज़ीमुशान इल्मी ऐं रूहानी शख़्सियत, वक़्त जा मुजद्दिद ऐं पंहिंजे ज़माने जा मुफ़्ती आज़म हुआ। पाण रहमतुल्लाह अलैह सवें किताब लिखिया ऐं हज़ारे फ़तवाऊं पंहिंजे क़लम मुबारक सां जारी फ़रमायाऊं। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह हिकु बहितरीन मुफ़स्सिर क़ुरआन, ज़बरदस्त शारिह हदीस ऐं मुजतहिद फ़िल मसाइल जे मर्तबे जा मालिक हुआ। तक़रीबन 100 साल गुज़रण खां पोइ अॼु बि लखे आशिक़ाने रसूल संदन तहरीरुनि मां फैज़याब थी रहिया आहिनि। हिन दौर में आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी तालीमात जेके 100 सैकड़ो क़ुरान ऐं सुन्नत ते ॿधल आहे ते हक़ीक़ी तौर ते अमल करणु तमामु घणो ज़रूरी थींदो पियो वञे, न त सिधी वाट तां भटकंदे देरि न लॻंदी। सय्यदी व मुर्शिदी अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया हक़ीक़ी आशिक़ आला हज़रत आहिनि। शायदि ई संदन को अहिड़ो बयान या किताब हुजे जंहिंमें ज़िक्र रज़ा न हुजे, बल्कि पाण पंहिंजे ज़िंदगीअ में जेको सभ खां पहिरियों रिसालो लिखियो उन जो नालो ई तज़किरा इमाम अहमद रज़ा आहे। अमीर अहले सुन्नत पंहिंजे चाहींदड़नि ऐं मञींदड़नि बल्कि हर आशिक़ रसूल खे आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी पैरवी करण जी तरग़ीब ॾियारींदा आहिनि। 25 सफ़र शरीफ़ उर्स आला हज़रत जी मुनासिबत सां आशिक़ाने रज़ा लाइ आशिक़ आला हज़रत जे क़लम सां आला हज़रत जूं ॻाल्हियूं, दीनी मसइला ऐं इश्क़ रसूल में ॿुॾल फ़रमाने इमाम अहमद रज़ा पेश कया पिया वञनि, जिन जी अहमियत पढ़ण सां ई महसूस थींदो। सिंधी ॻाल्हाईंदड़नि ऐं सम्झंदड़नि लाइ इरशादात जो सिंधी कयो वियो मौजूदु आहे। ॼणु हीउ रिसालो सिंधी ॼाणींदड़नि लाइ हिकु बहितरीनु तोहफ़ो आहे। हिन रिसाले खे ज़रूरु पढ़ो ऐं सवाब जो अज़ीम ख़ज़ानो हासिलु करण लाइ ॿियनि खे शेयर करण सां गॾोगॾु ख़रीद करे तक़सीम बि करियो। तव्हांजे ॾिनल रिसाले मां जेकॾहिं कंहिंखां सुठी ॻाल्हि सिखी वरिती ऐं उन ते अमल करणु शुरू कयो त तव्हांखे वफ़ात खां पोइ बि उन जो सवाबु मिलंदो रहंदो। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां मकतबतुल मदीना पारां जारी कयल कुझु रिसालनि जा नाला ऐं QR कोड पेश कजनि था। इन्हनि खे पढ़ण बि मालूमात में वाधारे जो सबबु बणिजंदो। अमीर अहले सुन्नत जी ख़लीफ़े जी दुआ। या अल्लाह पाक जेको बि रिसालो इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह जूं 25 ॻाल्हियूं हिकु आशिक़ जे क़लम सां पढ़ी या ॿुधी वठे उन खे मसलके आला हज़रत ते इस्तिक़ामत अता फ़रमाए, उन जो ख़ात्मो बिल ख़ैर फ़रमाए ऐं उन खे वालिदैन समेत बेहिसाब बख़्शिश फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकु ज़मीन ते दस्तरख़्वान असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़मीन ते दस्तरख़्वान विछाए खाधो खाइण जी आदत करीमा हुई ऐं ही ई अफ़ज़ल आहे। फ़तावा रज़विया 629/21। 2 तबरुकात। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आसार ऐं तबरुकात शरीफ़ जी ताज़ीम मुसलमान जी दीन जो अज़ीम फ़र्ज़ आहे। 3 नालेनि जी नक्श जूं बरकतूं। नालेनि पाक जो नक्श जंहिं वटि हुजे उन खे रोज़े रसूल जो दीदार थिए या दीदार मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थिए। जंहिं माल में ही नक्श पाक हूंदो उहो माल चोरी न थींदो। फ़तावा रज़विया 413/21। 4 सहाबी ते नुक्ता चीनी करणु हराम आहे। अहले सुन्नत जे अक़ीदे मूजिबि सभिनी सहाबे किराम रज़ियल्लाहु अन्हुम जी ताज़ीम फ़र्ज़ आहे ऐं इन्हनि मां कंहिं ते बि तान करणु याने ऐब कढणु, गिला करणु हराम आहे। फ़तावा रज़विया 227/29। ख़ुलासो। 5 सहाबा जी महबत। मुहिब्बा याने महबत रखण वारा दिलि खे सहाबा अलैहिम रिदवान जी महबत सां भरे छॾणु फ़र्ज़ आहे। फ़तावा रज़विया 204/27। 6
दुआ जी क़बूल जो हिकु मक़ाम आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, ख़्वाजा ग़रीब नवाज़ रहमतुल्लाह अलैह जे मज़ार शरीफ़ ते दुआ क़बूल थींदी आहे। इमाम अहमद रज़ा दरे ख़्वाजा पर सफ़ो 15। 7 बरकत हासिल करण जे लाइ बरकत वारनि ॾांहुं जेका शइ मनसूब कई वेंदी आहे उन में बरकत अची वेंदी आहे। 8 अल्लाह वारनि सां मग़फ़िरत जी दुआ आला हज़रत फ़रमाइनि था, कॾहिं बि मां कंहिं बुज़ुर्ग वटि बिहम्दिल्लाहि ताला दुनियावी हाजत जे करे न वयुसि। जॾहिं बि वयुसि त इन ख़्याल सां वयुसि त खाइन्स मग़फ़िरत जी दुआ कराईंदुसि। मलफ़ूज़ात आला हज़रत सफ़ो 490। 9 जन्नती माण्हुनि जूं सिफ़ूं जन्नती माण्हुनि जूं 120 सफ़ूं हूंदियूं जिन मां बिहम्दिल्लाहि ताला 80 असां जूं याने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जूं ऐं 40 बाक़ी तमामु उम्मतुनि जूं हूंदियूं। फ़तावा रज़विया 449/15। 10 नमाज़ जा मसइला नमाज़ जा ज़रूरी मसइला न ॼाणणु फ़िस्क़ वॾो गुनाह आहे। 11 वात में बदबू हुजण जे हालत में घर में पढ़ी वेंदड़ नमाज़ बि मकरू आहे ऐं अहिड़ी हालत में मस्जिद वञणु हराम आहे। जेसि ताईं वात साफ़ न करे ॿिए नमाज़ीअ खे तकलीफ़ पहुचाइणु हराम आहे ऐं जेकॾहिं ॿियो नमाज़ी बि न बि हुजे त बि मलाइकनि खे तकलीफ़ पहुचंदी आहे। फ़तावा रज़विया 384/7। 12 हिकु नमाज़ छॾण जो अज़ाब जंहिं क़सदन ॼाणी वाणी हिकु नमाज़ छॾी उहो हज़ारे साल जहन्नम में रहण जो हक़दारु थियो। 13 तस्वीर जो घोड़ो बेनमाज़ी अहिड़ो मुसलमान आहे जीअं तस्वीर जो घोड़ो आहे जो शकिल घोड़े जहिड़ी कम कुझु बि न। नंबर 14 आला हज़रत रहमतुल्लाह अलैह ऐं नमाज़े बा जमात मूंखे डिघा तवील सफ़र करणा पिया पर बेफ़ज़लिही ताला 5 ई वक़्त नमाज़ जमात सां पढ़ी। मलफ़ूज़ात आला हज़रत सफ़ो 75। 15 ज़िक्रुल्लाह में छा छा शामिल आहे? मौत जो ज़िक्र ऐं क़ब्र जो ज़िक्र ऐं आख़िरत जो ज़िक्र ऐं अंबिया जो ज़िक्र ऐं औलिया रहमतुल्लाहि अलैहिम अजमईन जो ज़िक्र सभई ज़िक्र इलाही ई आहिनि। 16 चङो गुमान रखणु वाजिबु आहे। मुसलमान जी हालत बाबति जेतिरे क़दुरु थी सघे चङाईअ जो गुमान रखणु वाजिबु आहे। 17 मुसलमान खे फ़ाइदो पहुचाइण सां अल्लाह पाक ख़ुशि थींदो ऐं उन जी रहमत मिलंदी आहे ऐं उन जी रहमत ॿिन्ही जहाननि जो कमु बणाईंदी आहे। 18 ईद मुबारक कहिड़े लफ़्ज़नि सां ॾियूं? ईद जी माना हिन लफ़्ज़नि सां मुबारकबाद ॾियणु मुस्तहब आहे। तक़ब्बलल्लाहु मिन्ना व मिनकुम याने अल्लाह पाक असांजा ऐं अव्हांजा अमल क़बूल फ़रमाए। 19 इमाम अहमद रज़ा तक़रीबन 4 सालनि जी उमिरि में नाज़रा क़ुरान मजीद ख़तमु कयो। इमाम अहमद रज़ा रहमतुल्लाह अलैह तक़रीबन 4 सालनि जी उमिरि में क़ुरान पाक नाज़रा ख़तमु फ़रमायो ऐं साॻे ई उमिरि में फ़सीह अरबी में गुफ़्तगू फ़रमाई। नंबर 20 भोलड़ो नचाइणु नाजाइज़ ॻाल्हि जो तमाशो ॾिसण बि नाजाइज़ आहे। भोलड़ा नचाइणु हराम आहे। इन जो तमाशो ॾिसण बि हराम आहे। 21 हेॾां होॾां निहारणु परेशान नज़री याने बग़ैर ज़रूरत जे हेॾां होॾां निहारणु ऐं आवारा गर्दी महरूमीअ जो सबबु आहे। 22 ज़िलज़िले जा सबबु ज़लज़लनि अचण जो असलु सबबु माण्हुनि जा गुनाह आहिनि। 23 हराम माल क़बूल करण जे लाइक़ु नाहे। न उन खे ख़ुदा जी राह में ख़र्च करणु जाइज़ आहे न ई उन ते सवाबु आहे बल्कि उहो सरासर वबाल आहे। 24 ख़राब सिहत अशरार याने ख़राब माण्हू वटि वेहण सां माण्हू नुक़सानु खणंदो आहे। 25 शरीअत जी हाजत हर मुसलमान खे हिकु हिकु साह हिकु लम्हे मरंदे दम ताईं हूंदी आहे।